अस्सलाम वालेकुम तान सुबह एस टीवी न्यूज़ आया वली मोहम्मद चाड़ो नादिर सिजाल में यूरोपीय यूनियन जे माली सहकार से हलंदड़ सक्सेस प्रोग्राम के हवाले से प्रोग्राम कारकुनन जो वर्कशॉप मुनक़द किया वियो जैमें यूरोपियन यूनियन डोनर मिस्टर एवान ख़ुसूसी तौर शिरकत कई। उन मौके ते एडिशनल डिप्टी कमिश्नर हबीबुल्ला वगन NRSP जे रीजनल मैनेजर गुलाम मुस्तफ़ा जामड़ो समाजी अगवान ऐं ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं ते सक्सेस प्रोग्राम मां फ़ाइदो हासिल कंदड़ औरतुनि पंहिंजी आमदनी जी वाध बाबति आगाही ॾिनी। बिना व्याज जे कर्ज़ वठी चौपाई माल ख़रीद करण, दुकान लगाए पंहिंजो कारोबार करण ऐं उमदाद सिहत कार्ड पंहिंजे यूनियन काउंसिल में हलंदड़ तरक़ियाती कमनि बाबति तफ़सील सां आगाही ॾिनी वई, जंहिं ते यूरोप मां आयल नुमाइंदे इत्मीनान कंदे ख़ुशी जो इज़हार कयो। यूरोपीय यूनियन जे आयल नुमाइंदे चयो त तइलीम हासिल करण हर मर्द औरत जो फ़र्ज़ आहे। तइलीम हर इंसान खे हासिल करणु घुरिजे। बेरोज़गारी सबबि माण्हू तंग थी विया आहिनि, जंहिं सबबि NRSP सक्सेस नाले प्रोग्राम सां कर्ज़ ॾेई बिना व्याज जे हर माण्हू खे पंहिंजे पेरनि ते बीहण जो मौक़ो ॾेई रही आहे। उन मौके ते DPO NRSP सजावल अब्दुल्ला चन्ना, मीर मुर्क, रियाज़ आरीसर, गुलशर मीरपर ऐं ॿिया पिणु गॾु हुआ।